सुपर पावर अमेरिका बि इसराइल ऐं ईरान जी जंग में शामिल। ईरान जे 3 एटमी थाकनि ते बमबारी। फर्दू, नतन्स ऐं इस्फहान जे एटमी थाकनि खे बमनि ऐं मिसाइल हमलनि में तबाह करण जी दावा। अमरीकी बचाव वारे वज़ीर पेट हेगिस जो चवणु आहे त अमरीका हमला करे ईरान जो एटमी प्रोग्राम मुकमल तौर तबाह करे छॾियो आहे। ईरान में रुगो एटमी थाकनि ते हमला कया विया आहिनि। अमरीकी हमलनि जो मक़सदु ईरान में हुकूमत जी तब्दीली नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वाज़े कयो आहे त ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा। दुनिया खे अमरीका जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। अमरीकी हवाई फ़ौज जे सरबराह जो चवणु आहे त ऑपरेशन मिडनाइट हैमर में 7 B-2 जहाज़नि समेत 125 खां वधीक फ़ौजी जहाज़नि हिसो वरितो। अमरीकी तारीख़ में B-2 बमबार जहाज़नि सभ खां वॾो ऑपरेशन कयो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान पुरअमन न रहियो त मुस्तक़बिल में हमला वधीक सख़्त हूंदा। हाणे या त अमुन थींदो या ईरान लाइ सानियो थींदो। मिसाइल हमलनि में फिरदू, नतन्स ऐं इस्फहान जे एटमी थाकनि खे निशानो बणायो वियो आहे। फर्दू एटमी प्लांट खे मुकमल तबाह कयो वियो आहे। दुनिया में का अहिड़ी फ़ौज नाहे जेका इहो करे सघे। हाणे अमन जो वक़्तु आहे। ईरानी पार्लियामेंट आलमी राहदारी आबनाए हरमज़ बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी फ़ौजी क़यादत आबनाए हरमज़ बंदि करण जी क़तई मंज़ूरी ॾींदी। ईरानी परदेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त अमरीका रेड लाइन पार कई आहे। हाणे संदन जवाब जो इंतज़ारु करे ईरान वटि दिफ़ा जो हक़ आहे। नतीजनि जो ज़िम्मेवार हाणे अमरीका हूंदो। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह ईरान ते अमरीकी हमले जो ज़िम्मेवार आहे। अमरीका ईरान जे पुरअमन एटमी प्रोग्राम ते हमला कया आहिनि। पंहिंजी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। अमरीकी हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी खुलियल भञकड़ी आहिनि। दुनिया खे यादि रखणु घुर्जे त अमरीका सफ़ारतकारी खां इनकार कयो आहे। अमरीका अगराई ख़ौफ़नाक नतीजो निकिरंदो। इसराइल जी नस्लकश हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे इरादनि खे ज़ाहिर कयो आहे। इसराइली क़दम ख़िते जे अमन खे तबाह करे रहिया आहिनि। ईरान जी दरख़्वास्त ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास अॼु थी रहियो आहे। सलामती काउंसिल जो हंगामी इजलास राति 12 वॻे शुरू थियण जो इम्कान। अमरीकी हमलनि बाद ईरानी सलामती काउंसिल जो इजलास सॾाइण जी दरख़्वास्त कई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्तो। ईरान ते अमरीकी इसराइली हमला आलमी कानून जी भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां ईरानी एटमी थाकनि ते हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत ईरान खे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। अमन लाइ फ़ौरी तौर ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहिनि। ईरान इसराइल जो हिक ॿिए मथां मिसाइल ड्रोन हमलनि जो सिलसिलो जारी। अमरीका हमलनि खां पोइ ईरान जा प्लान में इसराइल ते बि हमला। 86 खां वधीक यहूदी ज़ख़्मी। तल अबीब ऐं हैफ़ा समेत केतिरनि इसराइली इलाइक़नि ते मिसाइलनि ऐं ड्रोन जी बरसात। ईरान पहिरियों भेरो इसराइली शहरनि ते ख़ैबर मिसाइलनि सां हमलो कयो। ईरानी मीडिया वीडियो बि जारी करे छॾी। इसराइल जी तेहरान, इस्फहान समेत ॿियनि शहरनि ते बमबारी धमाका। ठुलवासी ज़मींदार फ़खरुद्दीन खोसे जा 3 पोटा बलोचिस्तान मां अगवा। सलमान, मीर हसन ऐं मोहम्मद योशा कोसो कार समेत बख़्तियाराबाद खां क्वेटा वेंदे अगवा थी विया। धाड़ेलनि मुग़वीअ जे वारसनि खां 3 करोड़ रुपया भुङ तलब करे वरितो।